बाबत मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ समूरे मुल्क जी जैकाबाद में भी हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्यौहार होली वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई। होलीअ जी मुख्य तक़रीब जनता हाल में कोठाई वई, जंहिंमें महाराज गौतम गुर महाराज वाशदियो हिंदू बिरादरीअ जा हज़ारे माण्हू शरीक थिया। उन मौक़े ते कोठायल तक़रीब में हिंदू बिरादरीअ जे अॻवाननि होली ॾिण जूं मुबारकूं ॾींदे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी समेत वस वारनि खां 3 साल अॻु अॻवा थी वियल मासूम निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ाबीअ जो मुतालबो पिणु कयो। रंग बरसे हरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे और रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे।